हिते तक़रीबन 200 खां वधीक जा ॻोठ जा घर आहिनि ऐं तक़रीबन 300 खां वधीक ॿार आहिनि ऐं हेॾी वॾी आदमशुमारी जे लाइ हिते को बि स्कूल कोन्हे, को बि उस्ताद कोन्हे, को बि सहूलियत कोन्हे का हिते असां ॻोठणनि सां मिलियासीं। ही तमामु शिदत सां मुतालबो कनि था त असांजे नौजवान ॿारनि खे, नंढनि नसुल खे, सिंध जे हिननि मासूमनि खे हिन जदीद टेक्नोलॉजी दुनिया में फ्यूचर गुज़ारण लाइ, ज़िंदगी गुज़ारण लाइ हिननि लाइ तालीम लाज़मी आहे ऐं हिननि जो पुरज़ोर मुतालबो आहे त जल्द खां जल्द हिते स्कूल जी सहूलियत मुहैया करे हिते उस्ताद ॾिना वञनि त जीअं ही गुलनि जहिड़ा सुहिणा शहज़ादा अॻिते दुनिया जी चैलेंजिस खे मुंहुं ॾियण जे लाइ हिकिड़ा क़ाबिल, लाइक़ु ऐं पढ़ियल लिखियल इंसान जी पंहिंजी ज़िंदगी सुठे नमूने सां इज़त सां अज़मत सां गुज़ारे सघनि। ऐं असां सभिनी ॿारनि खां पुछूं था, बाबा तव्हांजे लाइ स्कूल खुलियो, पढ़ंदव? पढ़ंदी सिंध त वधंदी सिंध, पढ़ंदी सिंध त पढ़ंदी सिंध त वधंदी सिंध, पढ़ंदी सिंध त स्कूल पढ़ंदव? तेज़ आवाज़ नथो अचे, स्कूल पढ़ंदव? शाबाश, वॾी महिरबानी।